अस्सलाम वालेकुम नाज़रीन। प्रोग्राम न्यूज़ टॉक में अवां खे चऊं था भलीकार। पंहिंजे अॼु प्रोग्राम में पाण पाकिस्तान जेका सियासी सूरत हाल आहे, ख़ासि तौर ते जेके 28वीं आइनी तरमीम जो जेके ॻाल्हियूं थियनि पियूं उन ते ॻाल्हि ॿोल कंदासीं। राणा सनावला जो बयानु काफ़ी बहस हेठि आहे, जंहिंमें हू नवनि सूबनि जो अलॻि ऐलान जेको आहे सो ऐलान कनि पिया त नवां सूबा ठहणु खपनि, बल्दियाती इदारनि जी उन सां कारकर्दगी बहितर थींदी। NFC अवार्ड में जेको सूबनि जो हिसो वधीक आहे वफ़ाक़ खां, उन ते बि राणा साहब खे पेट में सूरु आहे। ॿियनि घणनि धुरियुनि खे आहे जॾहिं खां इहा अरिड़हीं तरमीम मंज़ूर थी हुई। बेनज़ीर इनकम सपोर्ट प्रोग्राम जा पैसा बि राणा साहब जी ख़्वाहिश आहे त उहे सूबनि खे ॾियणु खपनि, वफ़ाक़ छो थो ॾिए। ऐं ॿिया जेके मुख़्तलिफ़ खाता आहिनि, ख़ासि तौर ते सिहत आहे, एजुकेशन आहे, पॉपुलेशन आहे, उहे वफ़ाक़ ॾांहुं वञणु खपनि। ऑलरेडी पाण हुन ते बहस कंदा रहिया आहियूं त वफ़ाक़ जी जेका परफॉर्मेंस आहे उहा बि पाण सभिनी जे साम्हूं आहे। टैक्स कलेक्शन हुजे, रेलवे जो निज़ाम हुजे, PIA जो निज़ाम हुजे, इंफ्रास्ट्रक्चर जी ॻाल्हि हुजे, वफ़ाक़ जेके फाड़ा मारिया आहिनि उहे पाण सभिनी जे साम्हूं आहिनि। हाणे चवंदा जेके सूबा परफॉर्म जिते नथा कनि उहो वफ़ाक़ खे खाता ॾियो। बल्दियाती इदारनि जी जेतिरे क़दुरु ॻाल्हि आहे त पंजाब में त हू बल्दियाती निज़ाम लागू करण जे लाइ तयारु कोन्हनि। बहरहाल उन्हनि खे सिंध जी तमामु घणी परवाह आहे ऐं कराची जे लाइ चवनि था त अलॻि सां हिकिड़ो बल्दियाती निज़ाम हुजणु खपे त जीअं कराची वधीक परफॉर्म करे। सो इहे मामला गिलगित बिल्तिस्तान जी इलेक्शन ऐं तहरीक इंसाफ़ जा अंदरूनी मामला जे प्रोग्राम में पाण उन ते ॻाल्हि ॿोल कंदासीं। वफ़ाक़ी बजट जे हवाले सां बि डिस्कस कबो। सीनियर सहाफ़ी ऐं तर्ज निगार आहिनि इब्राहिम कुंभर साहब, उहे असां टेलीफोन लाइन ते मौजूदु आहिनि। कुंभर साहब, तमामु घणी महिरबानी सर, अवां असांखे वक़्तु ॾिनो। कीअं था ॾिसो ही 28वीं आइनी तरमीम जूं ख़बरूं जेके आहिनि इब्राहिम साहब हलनि पियूं, ऐं हाणे त नून लीग वारा जेके आहिनि सो चिटे नमूने साम्हूं अचनि पिया। राणा सनावला साहब जो जेको बयानु जंहिंजो मूं ज़िक्र कयो, तूं चवंदा नंढा सूबा बि ठहणु खपनि, नवां सूबा, उन सां बल्दियाती इदारनि जी परफॉर्मेंस बहितर थींदी। NFC में जेको सूबनि जो 58% हिसो आहे उहो घटि कयो, वफ़ाक़ सफ़ा कमज़ोर थी वियो आहे। बेनज़ीर इनकम सपोर्ट प्रोग्राम जा पैसा सूबनि खे ॾियणु खपनि, वफ़ाक़ खे न ॾियणु खपनि। सो कीअं पिया ॾिसो इहे मामला, ऐं पीपल्स पार्टी जेका हींअर ताईं उन ते रेज़िस्ट कंदी पई अचे, मज़ाहिमत कंदी पई अचे, उहा मूंखे लॻे पियो त एग्री थींदी ही मामिलो हिन बजट ताईं हल थींदो, या मूंखे लॻे पियो त 28वीं तरमीम पोइ ईंदी? महिरबानी नसीर साहब, पहिरीं ॻाल्हि इहा आहे त जेके बि वफ़ाक़ी पार्टियूं आहिनि जिन जो यकीन वफ़ाक़ ते आहे, जिन जेके सम्झनि थियूं त कॉन्स्टिट्यूशन जेको आहे उहो ज़मानत आहे सूबनि खे वफ़ाक़ सां सहण जी। क़ौमुनि ऐं वफ़ाक़ जो जेको रिश्तो आहे उनखे कॉन्स्टिट्यूशन मज़बूत करे थो। घटि में घटि उन्हनि समूरनि जमायतुनि खे मुनाफ़िक़ी छॾणु घुरिजे। वफ़ाक़ खे मज़बूत करण जो ठीको रुगो पीपल्स पार्टी वटि न हुजणु घुरिजे, छाकाणि जो पीपल्स पार्टी खे सम्झे थी सूबनि खे ख़ुदमुख़्तियारी हूंदी, उन सां सूबनि जो घटि में घटि वफ़ाक़ ते एतमाद बहाल थींदो। ऐं जेका ॻाल्हि असां महसूसु कईसीं अरिड़हीं तरमीम में, ऐं अरिड़हीं तरमीम जेको आहे उहो पीपल्स पार्टी जो जेका शुरूआति हुई उन जो उन हवाले सां वॾो कारनामो आहे। पर इहे समूरियूं पार्टियूं जेके थियनि उन्हनि खे बि नवाज़ लीग समेत उन्हनि खे हिकिड़ी प्लेटफॉर्म ते विहारियो। अॼु जेकॾहिं राणा सनावला जी शिकल में, ख्वाजा सैद रफ़ी जी शिकल में, या नवाज़ लीग जी समूरी जेका असां लाबी उहा इस्लामाबाद रावलपिंडी वारनि सां गॾु बीह रही आहे, त उन्हनि खे उहे ॾींहं यादि करणु घुरिजनि 2010 वारा, जॾहिं ही दौड़ी उन्हनि मीटिंगुनि में जेके अरिड़हीं तरमीम वारी कमेटी में उन में पहुचंदा हुआ ऐं उते पंहिंजूं जेके अचे उहे तजवीज़ूं रखंदा हुआ। राणा सनावला अॼु खे उनखे अरिड़हीं तरमीम ॾुखी थी लॻे, पर इहा समूरी जेका आहे प्रोफेसर इसाक़ डार, प्रोफेसर एहसन इक़बाल हुजे, इसाक़ डार हुजे, महताब अब्बासी हुजे, नवाज़ लीग जा ॿिया माण्हू जेके अरिड़हीं तरमीम वारी उन कमेटी में शामिल हुआ, उन्हनि तॾहिं तजवीज़ूं बि ॾिनियूं। त मुंहिंजे ख़्याल में त असल में मसइलो इहो आहे त पंजाब खे ॿिन्ही सूरतुनि में फ़ाइदो आहे। पंजाब सॼो मुल्क ई पंजाब आहे, टिनि सूबनि खां वॾी आबादी जे बुनियाद ते माली वसीला सभु पंजाब जे हवाले आहिनि। जेको इलेक्ट्रोल कॉलेज आहे पाकिस्तान में वज़ीर आज़म में चूंड जो वफ़ाक़ी जेको सो निज़ाम आहे, पार्लियामेंटी निज़ाम, उन में सभु स्टेट जेके आहिनि उहे पंजाब जा आहिनि। उन करे पंजाब जेकॾहिं वन यूनिट हूंदो आहे तॾहिं पंजाब खे फ़ाइदो, जेकॾहिं सूबनि खे इख़्तियार थोरो मिलंदो आहे तॾहिं वफ़ाक़ खे फ़ाइदो, जेकॾहिं सूबनि खां इख़्तियार खसिजे तॾहिं पंजाब खे फ़ाइदो। त पंजाब वारनि इहा ॻाल्हि सम्झी वरिती आहे त असांखे हुकुमरानी हुकुमरान ई असां आहियूं, उनजे करे खोट सोट असांखे थींदी कोन, थोरी घणी थींदी त असीं उहा बर्दाश्त करे वेंदा हुई। पर छाकाणि जो असां ई हुकुमरान आहियूं ऐं राणा सनावला जेका अॼु ॻाल्हि करे पियो, हाणे ॻाल्हि ॾिसो नवनि सूबनि जी बि ॻाल्हि करे पियो त नवां सूबा ठहणु घुरिजनि। त विस्मड़ा छो पंजाब खां नथा करियो, जिते अलाए केतिरनि 15 सालनि खां जेको सो करारदाद मंज़ूर थियल आहे बावलपुर ऐं ॾखण पंजाब जी, बिस्मिल्लाह करियो। बाक़ी सूबनि खे बि ख़बर पवे, बाक़ी वफ़ाक़ खे बि ख़बर पवे, बाक़ी मुल्क खे बि ख़बर पवे त नवां सूबा ठहण खां पोइ तरक़ी कीअं थी थिए, पोइ जेको सो सॼो मुल्क जेको सो हुन मां सबक़ु सिखंदो। पोइ जंहिं सूबाई असेंबली पंजाब असेंबली जी करारदाद मंज़ूर थियल आहे त नवां सूबा ठाहियो, नवां सूबा उन ते अमल
छो नथो थिए मिसमाई उतां करणु घुरिजे ही जेको कराची खे नओं मकानी निज़ाम भई कराची खे नओं मकानी निज़ाम तव्हांजे पंजाब पूरे में मकानी निज़ाम आहे कोन जेकॾहिं हिन वक़्तु मकानी निज़ाम आहे त सिंध में आहे पंजाब में मकानी निज़ाम जेको सो आहे उन खे कंहिं रोकियो आहे जो उते जीअं मकानी निज़ाम जो मुदो पूरो थियो आहे त उते जेको सो उहो मकानी निज़ाम चूंडियो ई कोन्हे माना उते लोकल गवर्नमेंट सिस्टम ई कोन्हे जेको नओं लॉ आयो आहे उन में बि जेको सो हुननि गैर सियासी जेका सो क़िस्म जो उहो कानून ॾिनो आहे त उते का सियासी हुकूमत न ठहंदी इहा हालत आहे तव्हांजी मुल्क में कंहिं बि जेको सो बलूचिस्तान में कमज़ोर आहे KPK में जेको सो ख़तमु थी चुको आहे मुदो उन में आयो ई कोन्हे पंजाब में तव्हां चूंडूं नथा करायो जेको पंजाब पंहिंजे सूबे में मकानी यूनियन काउंसिल जो इलेक्शन नथो कराए उन जो माण्हू हुतां वेही दॿूं ॾे त जेको कराची में नओं निज़ाम हुजे फलाणो ई हुजे फलाणो ई हुजे त इहे सभु सिंध दुश्मनी जूं ॻाल्हियूं आहिनि रुगो पीपल्स पार्टी जी दुश्मनी न इहे त सिंध दुश्मनी जूं ॻाल्हियूं आहिनि ऐं हिकिड़ी प्रोपेगेंडा जेका असां मोम पई हले इलेक्ट्रॉनिक मीडिया प्रिंट मीडिया ऐं सोशल मीडिया ते त इहे सभु इन्हनि जे पोयां हिकिड़ो गैर सियासी गैर जमहूरी क़ुवतूं आमरियती जिन जे अहिड़ियूं क़ुवतूं जिन जे अंदर में जेको हमीद गुल वेठो आहे दयाउलक वेठो आहे जिन जे अंदर में जनरल मुशर्रफ जहिड़ो जेको गलीज़ क़िस्म जो सोच जेका त वेठी आहे उहे अहिड़ियूं ॻाल्हियूं पकड़नि था जेकॾहिं हिन खे अमली कमु करिणो आहे त पंजाब में कंहिं रोकियो तजुर्बनि जे लाइ माना हिन मुल्क में रुगो सिंध आहे उते तजुर्बा करणा आहिनि बाक़ी सबूरा जेका मुल्क सूबा आजा आहिनि सही त चओ त इहा पोइ जीअं हींअर ताईं ख़बरूं आहिनि ऐं त जीअं मां चयो न त बिल्कुलु हिकिड़ी जीअं मुहिम हलाइबी आहे मुहिम जे तौर ते हिनखे हलायो पियो वञे परफॉर्मेंस जा सुवाल ॿियो चओ ॿिए सूबनि में किथे बि कोन्हे त पीपल्स पार्टी खे पाण सभु सम्झूं पिया त ॼण हिकिड़ो प्रेशराइज़ करण जी हिकिड़ी कोशिशि कई पई वञे त छा थो लॻे पीपल्स पार्टी हींअर ताईं जेके ख़बरूं आहिनि त रिज़िस्ट करे पई गिलगित में जेके बि जलसा कया आहिनि बिलाल भुट्टो साहिबु उन्हनि में जेके उन्हनि बयान ॾिना आहिनि उनमें वाज़े नज़र पियो त पीपल्स पार्टी इन्हनि सभिनी शयुनि ते एग्री थियण लाइ तयारु कोन्हे पोइ ईंदड़ मंज़रनामो मूंखे छा पियो नज़र अचे भई ईंदड़ मंज़रनामे जी जेसि ताईं ॻाल्हि आहे त इहो मसइलो पीपल्स पार्टी खे त आहे ई कोन मिसाल तौर जेकॾहिं कराची खे वफ़ाक़ जे हवाले करिणो आहे त उहो पीपल्स पार्टी जो मसइलो आहे त इहा कंहिं हिननि खे ॻाल्हि ॿुधाई आहे त इहो पीपल्स पार्टी जो मसइलो आहे ऐं पीपल्स पार्टी जेकॾहिं लिखी ॾींदी पीपल्स पार्टी जेकॾहिं लिखी ॾींदी त पीपल्स पार्टी किथे हूंदी पहिरीं ॻाल्हि इहा आहे ॿी ॻाल्हि इहा आहे त पीपल्स पार्टी सम्झे पई त हीउ सिंधी क़ौम जो मसइलो आहे कराची सिंध जॾहिं मुल्क हो जॾहिं पाकिस्तान कोन हो सिंध जॾहिं मुल्क हो इंडिपेंडेंट मुल्क हो कराची उन वक़्तु बि उन मुल्क जी गादी हुई लालपुरनि जो दौरु हुजे या जेको त पाकिस्तान ठहण खां अॻु जी सूरत हाल हुजे तेसि ताईं जेको सो कराची इन ई सिंध जी गादी हुई ऐं कराची मतिलबु जेकॾहिं इहो त ईअं ई आहे न तव्हां लाहौर मंझां जेको सो उन्हनि जा जेके मुख्य इलाइक़ा आहिनि उन्हनि खे कटे उन्हनि खे तव्हां जेको सो परे बॉर्डर खे ॾेई छॾियो ईअं त उन जे करे जेकॾहिं केरु सम्झे थो त हीउ को पीपल्स पार्टी जो मसइलो न आहे हा इहा ॻाल्हि अलॻि आहे त उहो इन इशू ते रुगो पीपल्स पार्टी ॻाल्हाए पई रुगो सिंध जूं पार्टियूं जेके आहिनि ॾिसो सिंध जी पार्टी भला कंहिं बयानु ॾिनो आहे त असीं जेको सो एहतजाज कंदासीं असांखे हीउ फ़ैसिलो हीउ मोम जेका हले पई उन जी त कंहिं मुखालफ़त कोन कई आहे त अयाज़ लतीफ़ अलीअ साहिब हिकिड़ो ऐलान कयो आहे मज़बूत सिंध जे उनवान सां चवनि था त का तहरीक शुरू करणु वञनि पिया 10 अप्रैल खां हाणे उनजी एजेंडा जॾहिं ज़ाहिर थियो त उनमें कहिड़ा कहिड़ा नुक़्ता हूंदा ज़बरदस्त तमामु बहितरीनु ॻाल्हि आहे जेकॾहिं केरु इहा करे थो त हीउ मसइलो रुगो पीपल्स पार्टी जो न आहे मुंहिंजो मसइलो तव्हांजो मसइलो सिंध जे बचे जो मसइलो आहे सिंध जे वसीलनि जो मसइलो आहे सिंध जे हाकमियत जो मसइलो आहे सिंध जे इख़्तियारनि जो मसइलो आहे सिंध जी बका जो मसइलो आहे सिंध जी वहदत सिंध जी यकजहत जो मसइलो आहे उन जे करे का एक्स पार्टी वाई पार्टी ज़ेड पार्टी उन जो मसइलो न आहे पीपल्स पार्टी जेकॾहिं हिन मौक़े ते रजिस्ट करे पई त पोइ सम्झो त पीपल्स पार्टी सिंधी माण्हुनि जी हक़ीक़ी नुमाइंदा आहे ॿियूं पार्टियूं न आहिनि ॿिया सभु जेके इहे वेठा वॾा वारा इजलास बंदि कमरनि में कनि पिया इहे फ़क़ति ऐं फ़क़ति जेको इस्टेब्लिशमेंट जेको उन्हनि जे मुंहं में विझे थी उहे कनि था जेका ॻाल्हि हू चवनि था उन ते ही जी हुज़ूरी करे वेठा आहिनि येसमैन थियो वेठा आहिनि त पीपल्स पार्टी ते बिल्कुलु ॾुखियो वक़्तु ईंदो जेकॾहिं हू फ़क़ति ऐं ॿी ॻाल्हि इहा त समूरियूं पार्टियूं पीपल्स पार्टी खे मारण जे चकर में उहे समूरियूं पार्टियूं नवाज़ लीग हुजे JUI हुजे फंक्शनल लीग हुजे XYZ MQM ते त ख़ैर एजेंडा ई बि आहे MQM त माना पूरे में पूरी सिंध दुश्मन धरती दुश्मन पार्टी आहे उन्हनि खे MQM खे पाण कुझु नथा चऊं पर ॿियूं पार्टियूं सभु पीपल्स पार्टी खे अकेलो कराए मारण जे चकर में आहिनि
समूरियूं पार्टियूं जिन अरिड़हीं तरमीम ते सही कयूं उहे सभ जूं सभु हींअर मुखालिफ़ थियूं अचूं आहिनि ऐं उहे अंडरमाइन पियूं कनि अरिड़हीं तरमीम खे। 28वीं तरमीम जे लाइ हू पर जेके उहो सहेड़े वेठियूं आहिनि, तयारी पियूं कनि, छाकाणि जो हुननि खे आसिरो आहे त हिननि खे हॾी मिलंदी, इक़्तदार मां बचियल जेको उहो टुकर मिलंदो, उन जे करे हू सम्झनि था त जेको सो असीं हुननि सां गॾु हुजूं, सियासी जनमावात सां न हुजूं, गैर सियासी माण्हू गैर सियासी कुवतूं आहिनि उन्हनि सां गॾु हुजूं। उनजे करे हू तयारु वेठा आहिनि, नयूं कोटियूं ॿोटियूं सिपायो त हाणे सुभाणे 28वीं तरमीम ईंदी, असीं जेको वञी हलफ़ खणंदासीं। पर जेकॾहिं सिंध जे कराची जी क़ीमत ते, सिंध जी क़ीमत ते कंहिं बि क़िस्म जी तरमीम अचे थी त पोइ खणी पीपल्स पार्टी उन ते कोन ॾींदी वोट। असांखे ख़बर आहे पीपल्स पार्टी मज़ामत पे करे ऐं पीपल्स पार्टी भांडो पई फोड़े उन्हनि कुवतुनि जो। पर जेकॾहिं फ़र्ज़ु करियो पीपल्स पार्टी हिमायत बि कई, सिंधी माण्हू पीपल्स पार्टी खे न बख़्शींदो। बिल्कुलु ईअं ई आहे। केनालनि जो ताज़ो मिसाल आहे त पीपल्स पार्टी जे लाइ जॾहिं इहो चयो वियो त हिते किथे न किथे हिननि एग्री कयो आहे त पोइ सूरत हाल जेका जुड़ी पाण सभिनी जे साम्हूं आहे त का पार्टी पोइ हिते ज़ाहिर सियासत नथी करे सघे। अच्छा, जीअं पाण बिलावल साहब जो ज़िक्र हीअ को मसइलो अरिड़हीं तरमीम पीपल्स पार्टी जो वाक़ई न आहे, मां सही पिया चओ त बिलावल साहब जेका तकरीर कई आहे गिलगित में, उते चवनि पिया जेके पंजाब वारा या ॿियनि सूबनि वारा दावा था कनि असां मेट्रो ट्रेन हलाए छॾी, असां फलाणो तरक़ियाती मनसूबो आंदो, त इहो बि त हू चवनि पिया त अरिड़हीं तरमीम जी बदौलत आहे, उनजी मरून मिलत आहे जो अव्हांखे एतिरा फंड मिलनि पिया, NFC में एतिरो मिले पियो हिसो जो अव्हां ही सभु मनसूबा कयो पिया ऐं पाण ई अव्हां वरी उनजे ख़िलाफ़ु जेकॾहिं थियो पिया त पोइ ज़ाहिर सभ खां वधीक हिसो त हींअर बि आबादी जी बुनियाद ते पंजाब खे ई मिले पियो, त छा पंजाब खे उनजो नुक़सानु न थींदो? ॻाल्हि इहा आहे त पंजाब जी जेको स्ट्रक्चर आहे, पंजाब जो जेको ढांचो आहे, उहो पंजाब त ॾिसो सुभाणे जेकॾहिं हिननि खे असल में सॼी जेका छा मालिकी उहा त पंजाब वटि आहे न, हुकूमत पंजाब ठाहे सघे थी। टिनी सूबनि जूं सीटूं क़ौमी असेंबली जूं मिलायो तॾहिं पंजाब जूं सीटूं वधीक आहिनि, टिनी सूबनि जो जेको नाणो मिलायो तॾहिं पंजाब खे वधीक थो मिले, टिनी सूबनि जो पाणी मिलायो तॾहिं पंजाब खे पाणी थो मिले। समूरनि मामलनि ते पाणी हुजे, नाणो हुजे, सियासत हुजे, गवर्नेंस हुजे, हुक्मरानी हुजे, मार्शला हुजे, जेको बि हुजे, उन में सदाई जेको थो उहो हुक्मरानी ऐं हिकटी पंजाब जी रही आहे। उनजे करे पंजाब इन्हनि समूरनि 78 सालनि जे तजुर्बे मां सम्झे पियो त सुभाणे घाटो जेको सो उहो असां कंहिं बि सूरत में घाटे में असीं न हूंदासीं। असल में त लोड़े हिते उहो सूबो थो जेको नंढो आहे, लोड़े उहो सूबो थो जेको माली तौर ते ऐं जंहिं वटि वसीला वधीक आहिनि, ओगे उहो थो। ऐं पंजाब खे ख़बर आहे त हुन वटि न को लैंडलॉक मुल्क आहे, न को हुन वटि एतिरा वसीला आहिनि, न को जेको हुन वटि एतिरा सोर्स आहिनि। हुनखे रुगो पटणो आहे ॿियनि सूबनि खे, हुननि खे रुगो खाइणो आहे, हुननि खे रुगो हुतां जेको सो मिले थो माल जेको सो उहो जेका असल में ख़ैरात हुजे थी, पर छिनियो जेको जॻह टैक्स तौर ते वसूल करे पाण ते ख़र्च कनि था, त उनजे करे पंजाब खे इत्मिनान आहे। पंजाब खे इहा ख़बर आहे त हुक्मरानी हुननि खे करणी आहे, माल हुननि खे ई मिलणो आहे। पाकिस्तान सॼो जेको सो तव्हांजी ब्यूरोक्रेसी सॼी जेको सो 95% उहो पंजाब जी आहे, तव्हांजी जेका फोर्स सॼी पंजाब जी आहे, तव्हांजी सॼो पार्लियामेंट जेको सो उन ते हिकड़ी पंजाब जी आहे। त हू इहो नतीजो कढे वठाइनि सुभाणे कहिड़ो छा बि थिए खणी सूबा वञी मोहताज थियनि, पर असांखे जेको सो सुते वेठे आराम सां मिलंदो पियो। उनजे करे हुननि हर आमरियत जी बि हिमायत कई आहे, हर राताए जी बि हिमायत कई आहे, हर फुरलुट जी बि हुननि हिमायत कई आहे। उन्हनि खे त परवाह ई कोन्हनि, हुननि जो अचे ई न वञे पाकिस्तान, न को हुननि पाकिस्तान ठाहियो, उन्हनि खे आहे हलाइणो त उहो पंहिंजनि हुननि तरीक़नि ते हलाइनि पिया, पंहिंजा जेके शर्त आहिनि उन्हनि ते हलाइनि पिया, बसि उन करे हू इत्मिनान में आहिनि, हू ख़ुशि आहिनि। सही। अच्छा इब्राहिम साहब, हाणे जेकॾहिं अचूं गिलगित बिल्तिस्तान में जेका 7 जून ते अहम चूंड थियणु वञे पई, 24 ॾिसूं था त सीटूं आहिनि। पीपल्स पार्टी चङे अरसे खां उते जेका चूंड मुहिम हलाए पई, विच में नवाज़ शरीफ़ साहब बि विया। सो उतां जी सूरत हाल कीअं था ॾिसो? हिकिड़ो अहम नुक़्तो जेको बिलावल साहब उते खयो, उन्हनि जो इहो चवणो त गिलगित बिल्तिस्तान जी चूंड बि जीअं पाकिस्तान जे ॿियनि इलाइक़नि में जनरल इलेक्शन थिए थी, उन सां गॾु थियणु खपे, छाकाणि पाण ॾिसूं था त उनखां पोइ थिए ईअं थो जेका पार्टी वफ़ाक़ में इक़्तिदार में आहे घणे भाङे उहा ई कामयाबु थींदी रही आहे कश्मीर वारे पासे या गिलगित वारे पासे। त इन मुतालबे खे कीअं था ॾिसो ऐं उते जेको हींअर मंज़रनामो अव्हांखे छा थो नज़र अचे इलेक्शन जो? ॻाल्हि नसीर साहब इहा आहे त हीउ जेको कश्मीर ऐं गिलगित बल्तिस्तान जेके आहिनि उन्हनि खे जहिड़े नमूने हाणे वफ़ाक़ जी तव्हां हालत ॾिसो पिया, इस्लामाबाद जी तव्हां हालत ॾिसो पिया, जेके नंढनि सूबनि सां हुननि जो जेको रवैयो आहे, ऐं हिननि जी त न को हैसियत सूबाई आहे, हिकिड़ी सिंबॉलिक हैसियत आहे, गिलगित बल्तिस्तान हुजे या आज़ाद कश्मीर हुजे। हाणे तव्हां पाण हिसाब लॻायो त
उन्हनि सूबनि सां वेल कहिड़ो हूंदो, जंहिं सूबे मुल्क ठाहियो उन्हनि जी पोज़ीशन इहा आहे जो उन ते माना ही 10 तजुर्बा करे चुका आहिनि, कॾहिं वन यूनिट, कॾहिं मार्शल लॉ, कॾहिं फलाणो, कॾहिं कराची वफ़ाक़ जे हवाले, वरी कॾहिं MQM जहिड़ी जेका गलीज़ क़िस्म जो दहशतगर्द जमायतूं उहे सिंध जे विच में आणे सिंधी माण्हुनि खे दीवार सां लॻाइण जे लाइ इहे तजुर्बा थियनि था। गिलगित बल्तिस्तान जिन जी का बि जेको सो वीचारनि जी का बि हालत उन्हनि जी कोन्हे, उन जे करे जेकॾहिं पीपुल्स पार्टी उन हवाले सां मुतालबो करे थी, ऐं इहो ई पीपुल्स पार्टी बि जंहिं या काउंसिल ठाही जंहिं उन सिंबलिक जेका सा उन सूबाई गवर्नेंस जो जेको सो आहे उहो हिननि स्टेटस ॾिनो आहे, इहो पीपुल्स पार्टीअ कयो। सही। त मुंहिंजे ख़्याल में पीपुल्स पार्टी उते पीपुल्स पार्टी सां थियनि त इलेक्शन में जीअं बिलावल भुट्टो इहा ॻाल्हि कंदो रहियो आहे हिननि ई जलसनि में, त हुननि खे गुज़िरियल जेके थिए भेरे हुननि जूं सीटूं जेके थिए उहे चोरायूं हुयूं आहिनि। हाणे जेको होशियारी वठो हिन वक़्तु उहे जेको गिलगित आहे या जेके थिए उन जे आस पास जेके बि तक लॻनि था उन में पीपुल्स पार्टी जी हैसियत ठीक ठाक आहे, पर मसइलो इहो आहे त पीपुल्स पार्टी खे इहा ख़बर आहे ऐं पीपुल्स पार्टी जो उते चूंडुनि जे हवाले सां पोइ खणी क़ौमी असेंबली जूं चूंडूं हुजनि, 70 वारियूं चूंडूं हुजनि, उन खां वठी हेसि ताईं जेके थियनि उहे पीपुल्स पार्टी उते घणो कमु कंदी रही आहे। हींअर बि जेको सो मर्कज़ी जेके बि इलाइक़ा आहिनि गिलगित ऐं उन्हनि सां लॻापियल जेको अथव उन में पीपुल्स पार्टी जी पोज़ीशन मज़बूत आहे। या द्यामीर वारा जेके पासा आहिनि उन में चलो नूर लीग जो जेको सो असरु ज़रूरु आहे, पर जेकॾहिं शफ़ाफ़ इलेक्शन थिए थी ऐं जलसनि में जेका असां वोट मिली आहे त उन में जेकॾहिं का ही नथी थिए, धांधली नथी थिए त उन में पीपुल्स पार्टी कुझु सीटूं खणी ईंदी। पर मसइलो वरी बि ॻाल्हि अचे थी वफ़ाक़ ते त गिलगित बल्तिस्तान जेका सा आहे उन काउंसिल खे या उन्हनि जी जेका जहिड़ी जहिड़ी हुकूमत हुजे थी सिंबॉलिक सूबाई स्टेटस वारी आहे उनखे इख़्तियार केतिरा आहिनि, उनखे इख़्तियार त अञा जेको वफ़ाक़ हितां वेही जेको 1200-1500 किलोमीटरनि तां वेही जेको सो उहो कराची खे हलाइण जूं ख़बरूं करे तव्हां पाण हिसाब लॻायो त उहो उते जो जेको इलाइक़ो आहे उनखे कहिड़ी ख़ुदमुख़्तियारी ॾियण जे लाइ तयारु हूंदो या छोड़ींदो, उन करे ही बार्गेनिंग चिप तौरु उनखे इस्तेमालु कनि पिया ऐं माण्हुनि जो जेको सो उहा रियल इशू बि आहिनि जेके हल नथा थियनि ऐं माण्हू उते जो तमामु घणो सुजाग आहे। उते जेको कुझु उन इलाइक़े खे जेको पंहिंजी जॻह ते तकरारी आहे असीं उनखे पंहिंजो ओन करियूं था, फेडरल या पाकिस्तान जेको सो उनखे पंहिंजो हू तस्लीम करे थो, पर तस्लीम करणु उहो काफ़ी न आहे हूंदो। उते जा जेके इशू आहिनि उते ताईं हल नथा थियनि ऐं उहे पॉलिटिकल पार्टियूं आहिनि उन्हनि खे जेकॾहिं फ्री छॾे उहे जेके रोड मैप ॾियनि थियूं उन्हनि जे मुतालबनि खे जेकॾहिं वोट नथी मिले पोइ इहे इलाइक़ा ईअं ई हलंदा, चली जा इहे ख़ुदा के सहारे, इहा आहे पोज़ीशन हिन वक़्तु। ठीकु आहे इब्राहिम साहब, वरी महिरबानी अवां असांखे वक़्तु ॾिनो। नाज़रीन, इब्राहिम कुंबर साहब सीनियर सहाफ़ी, उन्हनि जो तर्जो अवां जे साम्हूं आहे। हिते वक़्तु थिए पियो मुख़्तसिर ब्रेक जो, पाण ब्रेक वठंदासीं, वापसि ईंदासीं त पोइ हीअ जेका समूरी सूरत हाल आहे उन ते अञा वधीक तफ़सीली तौर ते ॻाल्हि ॿोल कंदासीं। जी नाज़रीन, ब्रेक खां पोइ हिकु ॿीहर प्रोग्राम में अव्हांखे चऊं था भलीकार पाकिस्तान जी सियासी सूरत हाल ते पाण ॻाल्हायूं पिया। 28वीं आइनी तरमीम ऐं उन सां गॾोगॾु जेके तहरीक इंसाफ़ जा मामला आहिनि उन्हनि ते बि पाण ॻाल्हि ॿोल कंदासीं। पिशावर मंझां सीनियर सहाफ़ी ऐं तर्ज निगार आहिनि शाहिद अमीन साहब, उहे असां टेलीफोन लाइन ते मौजूद आहिनि। शाहिद अमीन साहब, बहुत शुक्रिया सर, आपने हमारे वक्त निकाला। एक मरतबा फिर से हम सुन रहे हैं तहरीक इंसाफ के हवाले से इख्तलाफात की खबरें, जो कि देखा जाए तो नहीं है, लेकिन अब जो ये पार्लियामानी पार्टी का इजलास हुआ ईद के दिनों में, उसके बाद से दोबारा चर्चा शुरू हुआ है कि सोहेल आफरीदी साहब से बड़े जो मेंबरान हैं वो नाराज़ हैं, जिनकी तादाद 25 से भी ज़्यादा कोई बता रहा है, कोई 15 बता रहा है, फारवर्ड बिलाग की बातें भी हो रही हैं। तो हमने कहा कि शाहिद साहब से हम समझ लें कि आखिर हो क्या रहा है खैबर पख्तूनख्वा के अंदर तहरीक इंसाफ के जो मामलात हैं। जी बहुत शुक्रिया नसीर। देखिए, एक तो ये है कि पीटीआई के अंदर तो आपको हर वक्त तूफान ही दिखाई देता है, तूफान बरपा रहता है हर वक्त, और वो तूफान इस वक्त भी है। और आपको याद होगा जब सोहेल अफरीदी वज़ीर आला बने थे उस वक्त भी पूरा एक तूफान बरपा था और ये दिखाई दे रहा था कि शायद उन्हें वज़ीर आला नहीं बनने दिया जाएगा। याद कोई सो मैनी चीज़ें जो हैं वो उस वक्त मौजूद थी। इस वक्त सिचुएशन ये है कि चूंकि आपको याद होगा गुज़श्ता साल भी जब जून का महीना था और बजट के हवाले से मामला चल रहे थे, तो उस वक्त भी अली अमीन गंडापुर वज़ीर आला थे और उन्होंने कहा था कि हम उस वक्त तक बजट पास नहीं करेंगे जब तक मेरी
पार्टी के लीडर इमरान खान से मुलाकात नहीं होगी। बिल्कुल। लेकिन जब उन्हें बताया गया कि अगर आपने बजट पास ना किया 30 जून तक तो आपकी हुकूमत सस्पेंड कर दी जाएगी, गवर्नर आज लग जाएगा, तो फिर उन्होंने एक दिन में कर लिया था। अब भी सिचुएशन ऐसी है, लेकिन अगर आप देखें तो अलीमा बीबी जो है वो ये बात कर रही हैं और ये जो एमपीज हैं ये भी वही बात कर रहे हैं, लेकिन खुद वज़ीर आला ये बात नहीं कर रहे। वो कह रहे हैं हम बजट पास करेंगे क्योंकि उन्हें सेंसिटिव जो हसासियत है उसका एहसास है कि अगर वो बजट पास नहीं करेंगे तो फिर मुश्किल होगी उनकी हुकूमत के लिए। ये जो एमपीएज हैं आपने कहा तादाद का, जो मेरी इतलात हैं ये 22 एमपीएज हैं टोटल जो इस वक्त नाराज हैं और उनका एक ग्रुप है और वो ये कहते हैं कि अगर कोई हमें ज्वाइन करना चाहता है तो वेलकम, अगर कोई हमसे जाना चाहता है तो हम उसे रोक नहीं सकते, लेकिन वो ये कहते हैं हम इंटैक्ट हैं और जब तक खान साहब के साथ मुलाकात नहीं होती वज़ीर आला साहब की, जब तक उनकी इंस्ट्रक्शंस नहीं आती हम बजट के हवाले से किसी भी तौर हम उसका साथ नहीं देंगे और बजट मंजूरी के अमल में हम शरीक नहीं होंगे। तो एक इशू क्रिएट हो सकता है, लेकिन इसमें नसीर एक बात है कि जो हाउस में उस वक्त सिटिंग मेंबर्स होंगे बजट जब मंजूरी का अमल होगा तो वो अक्सरियत चाहिए होती है जो उस वक्त हाउस में होती है। हाँ, अगर अपोजिशन 53 के 53 अरकान मौजूद हैं तो फिर जाहिर है कि उनसे ज्यादा मेंबर्स आपको चाहिए होते हैं और अगर टोटल हाउस पे तो बात होती नहीं है क्योंकि वो तो वोट ऑफ कॉन्फिडेंस से नो कॉन्फिडेंस के मामला में चलता है ये मामला। तो मेरे ख्याल में बजट तो पास हो जाएगा, कोई इशू नहीं होगा। तो ये जो सर आप बता रहे हैं 22 मेंबरान जो हैं उनको क्या उन मेंबरान को हम कह सकते हैं कि अली अमीन गंडापुर साहब जो एक्स सीएम हैं वो उनकी क़यादत कर रहे हैं या वो उनका ग्रुप कोई अलग है? क्योंकि बातें ये भी हैं कि सुहेल आफरीदी से आजकल उनकी पहले से भी लेकिन आजकल उनसे कुछ ज़्यादा ही नहीं बन रही और वो भी एक लॉबिंग कर रहे हैं उनके खिलाफ। देखिए वो तो गुज़श्ता दिनों जो उनका व्हाट्सएप ग्रुप है उसमें मैसेजिंग हुई है और दोनों की तकरार हुई और अली अमीन गंडापुर साहब की तरफ से लिखा गया कि उसका इसका तुम नाम क्यों नहीं लेते, इस किस्म की जो बातें हुई हैं वो तो हमारे सामने हैं और ये शक का इजहार किया जा रहा है कि इस ग्रुप के पीछे हो सकता है कि अली अमीन गंडापुर हो, लेकिन जाहिर है कि ये क्लियर नहीं है क्योंकि वो अपनी जगह पे इंटैक्ट हैं, वो अपने तौर पे बात करते हैं और वो कहते हैं कि हम तो खान साहब के साथ हैं, जो उनकी इंस्ट्रक्शन होगी हम उनके मुताबिक चलेंगे। लेकिन बारकैफ जो वज़ीर आला सुहेल आफरीदी हैं उनके लिए एक दर्द सर तो है कि 22 अरकान अगर उनसे नाराज हैं और बुनियादी तौर पर अगर आप देखिए तो ये नाराजगी वजारतों के हवाले से हम देखते हैं कि जब काबीना बनाई गई तो तब उसके बाद ये नाराजगी सामने आई। तो बुनियादी तौर पर तो यही लगता है कि ये वजारतें ना मिलने पर ये नाराजगी है और अगर वज़ीर आला साहब कई मामूलीन ख़ुसूसी के तौर पर पार्लिमानी सेक्रेटरी के तौर पर कुछ लोगों को एडजस्ट कर लें छोड़ लें तो मेरे ख्याल में ये ग्रुप जो है वो टूट जाएगा, फिर इंटैक्ट नहीं रह पाएगा। तो सुहेल आफरीदी साहब के अगर सर ग्रिप की बात करें तो वो कुछ लोगों का ख्याल है कि गंडापुर साहब की निस्बत इनकी ग्रिप बहुत ज़्यादा कमज़ोर है हुकूमती मामलात पर, मेंबरान पर, इसमें कितनी सदाकत है? देखिए ये एक नेचुरल सी बात है क्योंकि सुहेल आफरीदी साहब जो हैं वो पहली मरतबा असेंबली में इलेक्ट होकर आए हैं और चीफ मिनिस्टर बने हैं, साल डेढ़ के बाद ही वो वज़ीर आला बन गए, तो जाहिर है कि उनकी वो ग्रिप नहीं होगी। गंडापुर साहब का ये है कि वो यहाँ पर 2013 में इलेक्ट होकर आए, सूबाई वजीर रहे, फिर 18 में इलेक्ट हुए, MNA बने, जाके वहाँ फेडरल मिनिस्टर बन गए और जब 24 में इलेक्शन हुए तो यहाँ पे वो इलेक्ट हुए और वज़ीर आला बन गए, पार्टी के सूबाई सदर भी थे। तो जाहिर है कि उनका एक्सपीरियंस हो गया है, वो अब एक्सपीरियंस्ड हैं और उनकी ग्रिप थी, लेकिन सुहेल आफरीदी साहब की ग्रिप उस तरह नहीं है। ये सूरत हाल महमूद खान को भी दरपेश थी क्योंकि अगरचे वो दोबारा मुंतखब होके आए थे 18 में, लेकिन उनकी भी ग्रिप कदरे कमजोर थी। लेकिन उस वक्त एडवांटेज ये था कि चूंकि खान साहब खुद वज़ीर आज़म थे तो इसलिए इशू नहीं था, लेकिन सुहेल आफरीदी साहब को चूंकि ऐसी कोई सपोर्ट नहीं है तो इसलिए ये मुश्किलात उन्हें दरपेश हैं। और फिर कुछ उनके अपने साथी जो हैं वो भी कुछ इस तरह का बिहेवियर गाए बगाए उनकी तरफ से देखने में आता है कि जिसकी वजह से सुहेल आफरीदी साहब के लिए मुश्किलात पैदा होती हैं। लेकिन मेरे ख्याल में अगर वो थोड़ा सियासी रवैया अपनाएं और मामला पार्टी के जो कायदीन हैं उन्हें समाज में लें तो ये मसला हल हो सकता है। तो ऐसी भी सिचुएशन नहीं है कि बिल्कुल ही ये बंद गली में मामला चलेंगे, बंद गली में नहीं है, खुले चौराहे में मामला दिखाई दे रहे हैं और रास्ते बहुत से हैं और सुहेल आफरीदी साहब जो हैं मामला को कंट्रोल कर सकते हैं। ठीक, आपको लगता है कि मामला को कंट्रोल कर सकते हैं। अब सर अगर आ जाए 28वीं आईनी तरमीम जिसका इम्पैक्ट नो डाउट सारे मुल्क पर होगा,
सिंध में बहुत ज़्यादा इस पर डिबेट हो रही है कि क्या होगा, क्योंकि जो नुकात सामने आ रहे हैं कि NFC अवार्ड में जो सूबों का हिस्सा है उसमें कट मारा जाए, फिर कुछ जो डिपार्टमेंट है, एजुकेशन हो गया, हेल्थ, पॉपुलेशन वेलफेयर, ये वफाक को दिए जाएं, या बेनज़ीर इनकम सपोर्ट प्रोग्राम के पैसे वफाक ना दे, सूबों से लिए जाएं। तो इस पर पीपल्स पार्टी तो बहुत ज़्यादा रेजिस्ट कर रही है। तहरीक इंसाफ के मामला आपको किस तरह नज़र आ रहे हैं? अगर इस तरह की कोई तरमीम आती है तो खैबर पख्तूनख्वा में क्या रद्दमल हो सकता है इसका? देखिए, पीपल्स पार्टी तो चूंकि एक ज़ाहिर है कि एक पुरानी पार्टी है और बड़े दानश्वर किस्म के लोग पीपल्स पार्टी में मौजूद हैं, और ये जो तरमीम हुई थी 18वीं तरमीम, तो जाहिर है कि उसमें पीपल्स पार्टी का भी एक रोल था, एक किरदार था। तो डेफिनेटली उनकी तरफ से तो ये इश्यूज हैं, लेकिन यकीनन अगर ऐसी कोई सिचुएशन पैदा हुई तो PTI भी रेजिस्ट करेगी, एक भी रेजिस्ट करेगी, क्योंकि 18वीं तरमीम के तहत अगर आप NFC का हिस्सा कम करते हैं, आप जानते हैं कि 57.5 है इस वक्त सूबों का हिस्सा, और मरकज का 42.5 है। तो अगर आप ये हिस्सा सूबों का कम करते हैं और आप 50-50 पे ले जाते हैं, या 50 से कम सूबों का कर देते हैं, तो डेफिनेटली इससे एक इशू बनेगा, एक प्रॉब्लम होगा, और सूबों के चूंकि वसाइल कम होंगे, और फिर साथ साथ अगर आप वजारतें वापस लेते हैं तो वो फिर एक ड्वेल सिस्टम शुरू हो जाएगा। और ये डिबेट तो बड़े अरसे से है, और NFC में कमी बेशी के मामला भी बड़े अरसे से ज़ेर बहस हैं। यकीनन इससे मुश्किलात पैदा होंगी हुकूमत के लिए, और मसाइल पैदा होंगे। और अगर पीपल्स पार्टी खुलकर मैं ये समझता हूँ कि अगर मुखालफत करती है और डट जाती है अगर, तो मेरा नहीं ख्याल कि ये फिर तरमीम पास हो सकेगी, क्योंकि आईनी तरमीम के लिए आप जानते ही हैं कि 2/3 मेजॉरिटी चाहिए होती है, और अगर पीपल्स पार्टी साथ नहीं देती तो इन दैट केस जाहिर है कि 2/3 मेजॉरिटी तो नहीं रहेगी हुकूमत के पास, तो फिर तो आईनी तरमीम पास ही नहीं होगी। तो पीपल्स पार्टी की मुखालफत इसमें मैटर करती है, लेकिन डेफिनेटली ये बात बिल्कुल वाज़ेह है कि PTI भी इस पर रेजिस्ट करेगी, जरूर करेगी। सही, पीपल्स पार्टी कर रही है, और उसके हवाले से ये भी कहा जा रहा है कि पीपल्स पार्टी को उसकी कास्ट भी पे करना होगी, और उनके लिए कुछ भी हो सकता है। तो इस सिलसिले में कहा यह भी जा रहा है, या जो हमने पहले मंजर भी देखा कि कुंडी साहब जो फैसल करीम कुंडी और सोहेल आफरीदी साथ भी नजर आए, तो कुछ लोग इस तनाजुर में भी उसको देख रहे थे कि क्या पीपल्स पार्टी और तहरीक इंसाफ का फ्यूचर में कोई पॉलिटिकल इत्तेहाद वगैरह भी बन सकता है। नसीर, आपको याद होगा कि जब ये 2024 के इलेक्शन हुए तो उस वक्त भी पीपल्स पार्टी की तरफ से एक कोशिश की गई थी कि PTI वो मिलकर हुकूमत बना लें, और बाकायदा तौर पे इसमें ख्वाहिश का इजहार भी किया गया, राब्ते भी हुए, लेकिन ज़ाहिर है कि PTI ने उस चीज़ को और उस तरीके से नहीं लिया, जिसकी वजह से ऐसा नहीं हो पाया। तो और ये जो आपने बात कही है कि फैसल करीम कुंडी और सोहेल आफरीदी की जो कुर्बतें हैं वो 28वीं आईनी तरमीम के हवाले से, तो डेफिनेटली ये बात आपकी बिल्कुल वजह है कि हमारी भी इतलात में है कि ये उसी तनाजुर में ये राब्ते थे, और ये कुर्बतें उसी सिलसिले में थी, और दोनों अपनी पार्टी की जो लीडरशिप है उनके साथ जुड़े हुए थे इस मामले में। और यकीनन ये एक रब्त है, जरूर है, एक रब्त है पीपल्स पार्टी और PTI के दरमियान गवर्नर KP फैसल करीम कुंडी के तवस्सुस से। और अगर कल को कोई ऐसी सिचुएशन डेवलप होती है तो फैसल करीम कुंडी जो है ये बड़ा अहम किरदार अदा करेंगे, पुल का किरदार अदा करेंगे पीपल्स पार्टी और PTI के दरमियान। सही। अच्छा शाही साहब, इसी 28वीं आईनी तरमीम में सूबों के हवाले से भी एक शोशाई सही छोड़ा जा रहा है। राना सनावला साहब ने कहा है कि नए सूबे बनने चाहिए। तो हम खैबर पख्तूनख्वा की अगर बात करें तो हज़ारा सूबा तहरीक जो है माजी में बड़ी चलती रही, मुजाहरे भी हुए थे, लोग भी मारे गए थे। अब उसकी क्या सूरत हाल है? वहाँ पर कोई इस तरह की नए सूबे की कोई डिमांड है, या सिर्फ ये ख्वाब ख्याली ऐसा ही शोशा छोड़ा जा रहा है कि नए सूबे हों? देखिए, जो सूबा हज़ारा है वो उसके हवाले से जो मामलात हैं वो हज़ारा डिवीजन में तो हैं, लेकिन अगर आप देखें तो ये चीज़ आपको बेसिकली नजर आएगी एबटाबाद, मानसेरा और हरीपुर में। फिर हरीपुर में भी आप जानते हैं कि जो पश्तून आबादी है वो इसकी मुखालिफ है। इसी तरह मानसेरा में अगर आप ऊपर के उस पे बालाई इलाकों की तरफ जाएं तो फिर आगे तोरगर शुरू हो जाता है, बदग्राम है, ज़ाहिर वो पश्तून आबादी है, मानसेरा में भी पश्तून आबादी, तो इसके मुखालिफ हैं। तो बुनियादी तौर पर ये चीज़ हमें एबटाबाद की हद तक ही दिखाई देती है, हालांकि अब वहाँ भी पश्तून आबादी काफ़ी है। तो अगर ये इशू लाजमन अगर सूबे बनाए गए तो फिर तो एक मसला होगा, और आप जानते हैं कि इसे काउंटर करने के लिए माजी में यहाँ पर
अब्बासीन डिवीजन की बात की सही। गई और अब्बासीन डिवीजन में यही बात की गई कि तोरगर और बडग्राम को काट कर कोहिस्तान के साथ और शांगला के साथ मिलाकर एक अलग डिवीजन बना दिया जाएगा और उसका मकसद यही था कि मानसेरा, हरीपुर और अब्बाबाद अलग रह जाए। अगर वो सुबह बनाते भी हैं तो सिर्फ 3 उसके अजला होंगे, तो ये एक इशू है। लेकिन अब इसमें देखें ना, आप रोजाना में एक नई कहानी सुनने को मिल जाती है। कभी 17 सूबों की बात आती है, कभी 34 सूबों की बात आती है, कभी 37 सूबों की बात आती है। तो फिर तो आप इस तरह कीजिए कि हर डिवीजन को एक सूबा बना के वो चलता रहेगा। मेरे ख्याल में ज्यादा से ज्यादा यही हो सकता है कि आप पंजाब का इशू है, क्योंकि पंजाब बहुत बड़ा सूबा है और पंजाब में अगर ये करते हैं जनूबी पंजाब को अलग सूबा बनाते हैं तो वो एक अलग मसला है। या सिंध बड़ा सूबा है, उसमें अगर कोई कांड छांट करते, लेकिन अगर ये इनके ये प्लान है कि कराची ले लेंगे और यहाँ से गलियात ले लेंगे और इस तरह, तो ये मेरे ख्याल में इस तरह नहीं चलेगा। इस तरह अगर होगा तो फिर तो बहुत से नए मसाइल सामने आएंगे और मेरा नहीं ख्याल कि एस्टेब्लिशमेंट इन खतूत पे जाएगी या इन खतूत पर काम करेगी। ठीक है शाहिद साहब, बहुत शुक्रिया सर, आपने हमारे लिए वक्त निकाल, बहुत शुक्रिया। सिंध में तो जका रेजिस्टेंस है, सिंध जा माण्हू जी असीं बार बार चवंदा आहिनि पंहिंजे दरिया जे मसइले ते, सूबे जी वहदानियत जो मसइलो हुजे, ॿोली ऐं कल्चर जो मसइलो हुजे, इहे अहिड़ा मसइला आहिनि जंहिं ते हू ॻाल्हाइण लाइ बि तयारु न आहिनि हूंदा ऐं का बि पार्टी छो कोन हुजे जेकॾहिं उहा मथी लेवल ते खणी असीं ईअं इतफ़ाक़ करे वठूं, ईअं मफ़रूज़े जी बुनियाद ते चवंदो आहे, एग्री करे बि वठे, पर सिंध जा माण्हू कते इन्हनि चइनी मामलनि ते न करे उन्हनि इतफ़ाक़ कयो आहे। न हाणे बि कंदा जेकॾहिं कनि था, अहिड़ियूं के जेके ॻाल्हियूं कनि था उहा उन्हनि जी ख़्वाब ख़्याली ज़रूरु थी सघे थी। हीअ को 50s जो ज़मानो न आहे जो वन यूनिट लागू करे सघो था या कराची खे जेको आहे सो गादी वारे शहर खां कंट्रोल करे सघो था। हाणे हालतूं काफ़ी चेंज आहिनि। केनालनि वारो मसइलो हिकिड़ो नंढिड़ो ट्रेलर हो, उहो सभिनी जे साम्हूं आहे। बहरहाल ॾिसूं था छा थो थिए ईंदड़ ॾींहंनि में, पाण ते वधीक ॻाल्हाईंदासीं। असांजो अॼु जो ई प्रोग्राम हिते पंहिंजी पुॼाणी नथो पहुचे, असांजी इजाज़त, अलाए निगहबान।